वेलकम बैक। खबरन जो सिलसिलो अॻिते वधाईंदे ते ख़बर शामिल कंदासीं। क़ौमी असेंबलीअ में मुख़ालिफ़ अॻवान शहबाज शरीफ़ चयो त मुल्की तारीख़ क़यामत जहिड़ी महांगाई कॾहिं बि नाहे ॾिठी जेतिरी सिलेक्टेड हुकूमत जे दौर में थी आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ़ चयो त महांगाई जी सोनामी रुगो ग़रीबनि ते न पर हर घर खे बुरे नमूने मुतासिर कयो आहे। अपोज़िशन लीडर चयो त सॼे मुल्क में अहिड़ी हालत आहे जो माण्हू ॿी तरक़ी त ठहे पर ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि सिकी रहिया आहिनि। शहबाज शरीफ़ चयो त दवाउनि ऐं ॿारनि जे खीर जा अघ आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि। माण्हू हथ खणी हुकूमत ऐं कप्तान खे पिटूं ऐं पाराता पिया ॾियनि। मुख़ालिफ़ अॻवान चयो त मुल्क में अहिड़ी सूरत हाल आहे जो हर माण्हू ख़ौफ़ में वरतल आहे। सुभाणे अलाए जे छा थींदो। हिते ख़बर शामिल कंदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो त साइबर क्राइम विंग खे वधीक मज़बूत कयो वेंदो। पुलिस में जल्द वधीक भर्तियूं कयूं वेंदियूं। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त साइबर क्राइम विंग जे वसीलनि में इज़ाफ़ो कयो वेंदो। घरू वज़ीर बेरोज़गार नौजवाननि खे ख़ुशख़बरी ॾींदे चयो त इस्लामाबाद पुलिस में वधीक भर्तियूं कयूं पियूं वञनि। शेख रशीद चयो त इस्लामाबाद जी मां ऐं ॿार अस्पताल जो इफ़्तिताह 22 फ़रवरी ते कयो वेंदो। पाकिस्तान ऐं सऊदी अरब जी फ़ौज जो कसा 3 नाले गॾियल मशक़ूं शुरू थी वयूं आहिनि। पाक फ़ौज जी तर्जुमान पारां जारी कल पधिराई में चयो वियो आहे त सऊदी अरब जे किंग ख़ालिद मिलिट्री सिटी हफ़ल बतन में गॾिजी फ़ौजी मशक़नि अल-क़िसा जी इफ़्तिताही तक़रीब मुनक़िद कई वई आहे। DG ISPR मूजिबि सऊदी कमांडर नॉर्थ मेजर जनरल सालेह बिन अहमद अल ज़हरानी इफ़्तिताही तक़रीब में ख़ासि महिमान तौर शिरकत कई आहे। पाक सऊदी गॾियल फ़ौजी मशक़नि जो बुनियादी मक़सदु बारूदी सुरंगनि ऐं धमाकेदार मवाद खे ठिकाणे लॻाइणु आहे। पधिराई में चयो वियो आहे त गॾियल फ़ौजी मशक़नि में रस्तनि जी ॻोल्हा, कंपाउंड ऐं गाॾियुनि जी क्लीयरेंस जूं मशक़ूं शामिल आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम जे हल्फ़ी बयान वारे केस जी ॿुधणी कई आहे। हल्फ़ी बयान अख़बार में शाया थियण वारे मामले ते तौहीन अदालत जी कार्रवाई कई वई। अंसार अब्बासी ऐं एडिटर आमिर गौरी अदालत में पेश थिया। राणा शमीम अञा ताईं अदालत में पेश न थियो आहे। चीफ जस्टिस पुछाणो कयो त अटॉर्नी जनरल साहब अवां छा चवंदा। राणा शमीम अञा ताईं अदालत न पहुतो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हलंदड़ साल जे आख़िरी पोलियो मुहिम शुरू थी वई आहे जंहिं दौरान 90 लख खां वधीक ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वेंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे हलंदड़ साल जे आख़िरी पोलियो मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त अॼु जंहिं पोलियो मुहिम जो इफ़्तिताह कयो वियो आहे उहा साल जी आख़िरी पोलियो मुहिम आहे। वॾे वज़ीर चयो त सूबे जे 30 ज़िलनि में 90 लख खां वधीक ॿारनि खे पियारिया वेंदा। मुहिम दौरान ॿारनि खे विटामिन ए जा ड्राप्स बि ॾिना वेंदा। सियालकोट पुलिस श्रीनगर शहरी जे क़त्ल में मुलविस वधीक 18 मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। सियालकोट पुलिस मूजिबि वधीक 18 ॼणनि जी गिरफ़्तारी बाद सांझे जी गिरफ़्तार कयल मुख्य जवाबदारनि जो अंग 52 थी वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि खे अॼु दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वेंदो। यादि रहे त सांझे जा 34 मुख्य जवाबदार रिमांड ते अॻुवाट ई पुलिस हवाले थियल आहिनि। धरती टीवी जे न्यूज़ इंचार्ज ऐं सीनियर साफ़ इमरान तुनियो जो नंढो भाउ रोड हादसे में फौत थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायो त कंबर वेझो इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कोच भरिसां गुज़रंदड़ मोटरसाइकिल खे टकर हयो आहे। हादसे जे नतीजे में सीनियर साफ़ी ऐं धरती टीवी जे न्यूज़ इंचार्ज इमरान तुनियो जो नंढो भाउ अदनान तुनियो थॾे ते ई फौत थी वियो आहे। हादसे बाद फौती अदनान तुनियो जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे जॾहिं त हादसो कंदड़ कोच ड्राइवर गाॾी छॾे मौक़े तां फरार थी वियो आहे। पुलिस कोच खे तहवील में वठी छॾियो आहे। ॿिए पासे धरती टीवी सथ पारां नौजवान साफ़ी अदनान तुनियो जे फौत थियण ते गहरे ॾुख जो इज़हार कयो आहे। हवाई फ़ौज पारां 1971 जी जंग में शहादत पाणींदड़ फ्लाइंग ऑफिसर नसीम निसार बेग तमगाए जुरियत के भेटा पेश कई वई। जंग जे हीरो फ्लाइंग ऑफिसर नसीम निसार बेग शहीद जी जंगी कारनामनि ते मुख़्तसर ड्यूरेशन जी दस्तावेज़ी फिल्म पिणु जारी कई वई आहे। दस्तावेज़ी फिल्म में पाक एयरफोर्स जे
सुध समाज डिपार्टमेंट पारा क़ौम जे बहादुर पुट नसीम निसार बे के भेटा पेश कई वई। दस्तावेज़ी फिल्म में फ्लाइंग ऑफिसर नसीम निसार जी बेमिसाल जुरियत, पेशवरानी महारत ऐं हमले वारी सलाहियत के उजागर कयो वियो। तर्जमान फिज़ाई अमर जे फ्लाइंग ऑफिसर नसीम निसार बेग शहीद वतन जे दिफ़ा लाइ हर वक़्त तैयार रहियो ऐं वतन लाइ अज़ीम कुर्बानी ॾींदे शहादत ते अज़ीम रुतबे ते फाइज़ थियो। खबर शामिल कंदासीं। कोटरेजी में लाशारी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़े सबब हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ॻोठ बखो लाशारी में लाशारी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो ज़ुल्फ़कार लाशारी मारिजी वियो। ॿिन्ही धुरनि जे विच में फायरिंग सबब हिकु ॼणो ज़ुल्फ़कार लाशारी फ़ौत थी वियो, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿुधाए पियो वञे त लाशारी बिरादरी जे ॿिन्ही धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ आहे, जॾहिं त तकरार सबब पहिरियां बि केतिरियूं जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। नवकोट वेझो रोड हादसे सबब हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। बदीन रोड ते कार ऐं मोटरसाइकिल विच में टकर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में ॻोठ सिद्दीक दल जो रहवासी राजा भील शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे बाद इलाइक़े वासियुनि ज़ख़्मी खे नवकोट अस्पताल खणाए आया, जिते तिबी इमदाद ॾियण बाद ख़ैस हैदराबाद रेफर कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबब पेश आयो आहे। दाद लगारी में 15 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान पौरियत बाज़ियाब न थी सघियो आहे। संदसि अमड़ रोई रोई हाल बेहाल करे छॾिया। पौरियत शबीर संदेलो बाज़ियाब न थी सघियो, जॾहिं त नौजवान जी बाज़ियाबी लाइ ऐं संदसि वारसनि ऐं अमड़ रोई रोई हाल हीणा करे छॾिया आहिनि। मुखवीचे मासूम ॿारनि ऐं पीरसन पीउ अलाबख्श संदेलो ऐं ॿियनि चयो आहे त 15 ॾींहं अॻु गुज़री चुका आहिनि, पर नौजवान खे बाज़ियाब न करायो वियो। हुननि चयो त SSP घोटगी आसरा ॾियण बावजूदि हिन वक़्त ताईं को बि तहरुक न वरितो आहे, न ई को चूंडियल नुमाइंदो संदसि वाहर करे थो। उन्हनि IG सिंध खां मुतालबो कयो त नौजवान शबीर संदेलो खे बाज़ियाब कराए वञे। ॿी सूरत में 2 ॾींहनि अंदरि SSP ऑफिस ॾांहुं सख़्त एहतजाज कयो वेंदो। कोट गुलामन में पौरत बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। देह 270 जे ॻोठ वासी हनीफ़ काछेलो मामन सां गॾिजी बिरादरी जे बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। पौरत दाईंदे चयो त हू निमाज़ पढ़ी घर वञी रहियो हो त लियाकत काछेलो ऐं मोहब्बत नून हमलो करे ज़ख़्मी कयो। हुन चयो त NC दाख़िल करण बावजूदि पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। मधेजी में वधंदड़ बदअमनी ऐं वापारियुनि खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। फ्रूट ऐं सब्ज़ी विकिरो कंदड़ वापारियुनि खां फुर वाक़े ख़िलाफ़ वापारियुनि नवाज़ पिरोही, फयाज़ अहमद मुखी ओड ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि चयो त सुबुह सवेरे हथियार बंदनि मेन सखर लाड़कानो रोड खे ब्लॉक करे वापारियुनि खे यरगमाल बणाए सख़्त तशद्दुद करण बाद फुलट कई। वापारियुनि मूजिबि फोरू अधु कलाक ताईं मुसलसल मेन रोड ते ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खां फुलट कई। तंहिं बावजूदि पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। वापारियुनि जो चवणु आहे त फुर ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। बदअमनी एतिरी वधी वई आहे जो शहर अंदरि को बि शहरी महफ़ूज़ न आहे, जॾहिं त पुलिस ॾोहारियुनि सां ॿिट बणियल आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शहर में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। शहर में शटरबंद हड़ताल कई वेंदी। ओडेरोलाल में बदअमनी चोट ते चढ़ी वई। चोर ॻोठाणे जो तितर चोराए विया आहिनि। ॼातल चोर सोक सेंटर कॉलोनी जे रहवासी मोहम्मद अशरफ उर्फ अशी जो काड़ो तितर चोरी करे विया। तितर जे मालिक चयो त अॻु बि चोर संदसि शौक़ जो काड़ो तितर चोरी करे विया हुआ। हुननि दाहींदे चयो त चोरी थियल तितर जी क़ीमत 1 लख रुपया हुई। हुन हद जी पुलिस खां मुतालबो कयो त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल काड़ो तितर वापसि कराए वञे।
वाईपांदी में स्कूल बंद हुजण खिलाफ ॿारनि ऐं औरतुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। काछ जे ॻोठ बागो लगारी में प्राइमरी गर्ल्स स्कूल गुज़िरियल केतिरे अरसे खां बंद हुजण सबबि सवे ऐं मासूम ॿारनि पारां स्कूल जे गेट आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। औरतुनि दाहिंदे चयो त ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। स्कूल में उस्ताद न हुजण सबबि ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। उन मौक़े ते स्कूली ॿारनि ऐं ॻोठाणनि चयो त ज़िले दादो तोड़े जोही तालके जी तालीम खाते जे ऑफिसरनि स्कूल में मुक़रर मास्तरियाणियुनि खे हथ सां ड्यूटी खां आजो करे छॾियो आहे। औरतुनि दाहिंदे चयो त वरह खां मास्तरियाणियुनि स्कूल जो मोह न कयो आहे, घर वेठे पगार खणनि थियूं। ॿारड़ा तालीम खां महरूम बणियल हुननि तालीम जे वज़ीर तोड़े आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल में उस्ताद मुक़रर करे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचाए वञे। गंबट में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। हथियारबंद वापारी खां फुर करण बाद मज़ामत करण ते तशद्दुद जो निशानो बणाइण बाद फरार थी विया। किसान कॉलोनी मां हथियारबंद वापारी नजमुद्दीन खां मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं 20,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। मज़ामत करण ते वापारी खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। वापारी नजमुद्दीन मूजिबि हू घर ॿाहिरां बीठो हो त हथियारबंदनि रोक रक़म, मोबाइल फोन ऐं मोटरसाइकिल फुरे विया आहिनि, जॾहिं त मज़ामत करण ते जवाबदारनि हथियारनि जा बट हया। मुतासिरनि वापारियुनि मूजिबि वाक़े जो इतला गंबट पुलिस खे ॾिनो आहे। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वठी नाकाबंदी न कई। वापारियुनि SSP खैरपुर खां घुर कई त मामले जो नोटिस वठी फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराए वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। पुलिस मूजिबि नजमुद्दीन खां फुर वाक़े जा तफ़सील वरिता आहिनि, जल्द जारी कया वेंदा। जल्द ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराए वेंदो। ककड़ वेझो कराची जा ॿ वापारी मुबैना तौर हथियारबंद हथां खमिजी विया आहिनि। बी सेक्शन दादू थाणे जी हद मां कराची जा ॿ वापारी फैज़ान कुरैशी, सलमान कुरैशी मुबैना तौर हथियारबंद हथां अगवा थी विया आहिनि। हथियारबंदनि कार ककड़ थाणे जी हद में कार छॾे फरार थी विया, जॾहिं त कार में पियल 25 लख रुपया खणी फरार थी विया। वापारी फैज़ान कुरैशी, सलमान कुरैशी कराची जे इलाइक़े कोरंगी वासी ॿुधाया पिया वञनि, जेके चौपायो माल वठण नसीराबाद वञी रहिया हुआ त हथियारबंदनि खेनि दादू थाणे जी बी सेक्शन जी हद में यरगमाल बणाए आसानी सां फुर करण बाद फरार थी विया। सेवण में अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट SHO ऐं संदसि साथियुनि पारां नौजवान सां मुबैना ज़्यादती वारे मामले जो मेडिकल रिपोर्ट जारी थी वई आहे। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट पारां नौजवान ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही सां ज़्यादती वारे केस जी मेडिकल रिपोर्ट जारी करे छॾी आहे। ॼाणाए पियो वञे त नौजवान सां ज़्यादती न थी आहे। मेडिकल रिपोर्ट सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे मेडिकल ऑफिसर मोहम्मद यूनुस जमाली तरफ़ां जारी कई वई आहे। मुतासिर नौजवान जे वारसनि डॉक्टर पारां जारी कयल शुरूआती मेडिकल रिपोर्ट खे रद्द करे छॾियो आहे। जवाबदार बासर आहिनि, इंसाफ़ कयो वञे। सेवण पुलिस मूजिबि जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ संदसि जे घर ते छापो हयो, पर SHO हथ न अची सघियो। SP जामशोर ऐं SHO सेवण चयो आहे त जल्द केस में घुर्बल SHO खे गिरफ़्तार कयो वेंदो। नाज़रीन, ही हुन वक़्त जूं ख़बरूं, वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो।